बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर सिराया प्रोग्राम वॉइस इट विद केटीएन न्यूज़ आऊं है लैला निसार नाज़रीन तमाम प्रोग्राम में असी एक अहम इशू के डिस्कस करण वारा आहियूं अॼु असी ॻाल्हि वो तो हर प्रोग्राम में असी कोशिश कंदा आहियूं त ॻाल्हि तव्हांजी कयूं तव्हांजे मसइलनि खे उजागर कयूं ऐं हिन प्रोग्राम में भी असी कुछ अहिड़ो ई मौज़ू रखियो आहे ॻाल्हि कंदासीं अवाम जी त अवाम खे हुकूमत तरफ़ां रिलीफ आख़िर कॾहिं मिलंदो हिन भेरे असी ॻाल्हि कंदासीं असी ॾिसूं जेकॾहिं असांजो जेको पुअर क्लास आहे पुअर तबिको जंहिंखे असीं चऊं था त हू बि अफेक्टेड आहे ग़रीब तबिके जी असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं असीं ॾिसूं था त गवर्नमेंट जे तरफ़ां कुझु अहिड़ा प्रोग्राम्स बि अचनि था जंहिंखे उन्हनि खे फैसिलिटेट कयो वञे पियो पैसा वग़ैरह उन्हनि खे मिली वञनि पिया पर हाणे सिर्फ़ु ॻाल्हि एतिरी न रही आहे नाज़रीन हाणे ॻाल्हि जेको आहे इन खां पुअर तबिके खां जेको असांजो ॿियो तबिको आहे लोअर मिडिल क्लास चऊं या मिडिल क्लास चऊं उहो तबिको बि वॾे पैमाने ते अफेक्टेड थींदो वञे पियो सो अॼु त प्रोग्राम में असीं हिकु ॻाल्हि इहा सम्झंदासीं त असांजा जेके माण्हू आहिनि अवाम आहे जेका दरबदर आहे जेको असांजा माण्हू हिकु घरु अफोर्ड नथा करे सघनि गाॾी अफोर्ड नथा करे सघनि ऐं हाणे ॻाल्हि एतिरे क़दुरु ताईं पहुती आहे जो बाइक बि वठण जे लाइ हुननि खे सालों साल पंहिंजी पाई जोड़नी पवे पई पोइ वञी करे को आसार नज़र अचे थो चलो बाइक बि वठी था छॾियूं पर बहरहाल हालात जेके आहिनि उहे एसि ताईं अची करे पहुता आहिनि सो इन समूरी सूरत हाल में असांजी हुकूमत छा पई करे ठीकु आहे असीं ॾिठोसीं त ही ॿोॾि आई ॿोॾि सबबु असांजी मईशत ते बि असरु पियो $30 बिलियन इकोनॉमी ते असरु पियो आहे नुक़सानु थियो आहे ही उहा ॻाल्हि आहे त ही बि जेको आहे इनिशियली हिकु नंबर अचे पियो ऐं उनखां वॾे पैमाने ते गवर्नमेंट क्लेम करे पई त नुक़सानु थियो आहे सो असांजी हुकूमत आख़िर छा करे पई छा अवाम जा मसइला उन्हनि जी प्रायोरिटीज़ लिस्ट में आहिनि बि या न सो इन ते असीं अवाम जो पहिरियों रद्द अमल ॼाणे वठूं पिया त अवाम छा पियो चए उनखां बाद में पंहिंजे महिमाननि जी तरफ़ ईंदासीं त ही मईशत छा असांजी स्टेबल आहे बि या न आहे बि ऐं जेकी मईशत असांजी डामाडोल हुजे थी त आम माण्हू जी ज़िंदगी ते उनजा असर छा पिया पवनि त तव्हां हीअ रिपोर्ट ॾिसी वठो ऐं पोइ महिमाननि जी तरफ़ हलूं पिया 20,000 पगार 30,000 ख़र्चो आहे महांगाई एॾी थी वई आहे तमामु मुश्किल जो आहे न हालात थी विया आहिनि अवाम लाइ ऐं ॿियो इहो आहे त तव्हां ॾिसो था हाणे खीरनि जा रेट ॾिसो अघु सब्जियुनि जा रेट ॾिसो सभु महांगाई आहे ऐं वफ़ाक़ ऐं सिंध गवर्नमेंट जो कसूर ॿिन्हिनि जो ई आहे छो त जेसि ताईं महांगाई खे हल न कंदा तेसि ताईं मसइला हल न थींदा कुल वधीक ख़र्च आहिनि ॾिसो पगार अॼुकल्ह जे दौर में हिकिड़े आम माण्हू खे ॾिसो त 20,000 खां वधीक पगार कोन्हे का जॾहिं की तव्हां ॾिसो था त ख़र्च केॾा वॾा आहिनि अॼु गिहु किलो 400 रुपया थी वियो आहे अटो 130 रुपया किलो थी वियो आहे पगार त कुझु बि न आहे पोइ बि 12,000 13,000 हिकिड़ी कमरे जी जाइ आहे सही आहे उन खां तव्हां सिर्फ़ु खीरु ऐं खंडु ऐं पती वठो ते बि तव्हां 1,000 रुपयो खणी निकिरंदा उहो 1,000 रुपयो पूरो थी वेंदो 30-35,000 आहिनि छा हिन दौर में एॾी महांगाई थी चुकी आहे जंहिंजो को हिसाब ई न आहे असां इहो ई अर्ज़ु था कयूं त बाबा महांगाई ते महिरबानी करे कंट्रोल कयो वञे ज़रूरतूं कान पूरियूं थींदियूं हीअ महांगाई ॾाढी आहे हिन महांगाई में कंहिंजी ज़रूरत पूरी आहे हालात सही न आहिनि महांगाई एॾी तमामु थी वई आहे अटो महांगो गिहु महांगो खंडु किथे आहे ग़रीब माण्हू 20,000 पघार जंहिंजी उन काॾों पूरी थींदी न वफ़ाक़ मां असां ख़ुशि आहियूं न सिंध गवर्नमेंट में ख़ुशि आहियूं असांजी ज़रूरत इहो आहे त असांजे सॼो ॾींहुं ॾियारी ते वञूं था खणी था अचूं असांजो 1,000 रुपयो उन में 1,500 रुपया असांजो ख़र्चु आहे हितां जो सही आहे न किराए जा घर आहिनि असांजे माण्हू असांजे ग़रीब माण्हू केॾे वञे न असांखे असांजी गवर्नमेंट जी तरफ़ सहूलियत थिए थी न कंहिंजे असांजे हिसाब किताब में सहूलियत थिए थी त सिस्टम इहो आहे त असांजे तव्हां असांजो वधीक न असांजी तव्हां सब्जियूं वठणु वञो तव्हां हुते वञो त असांजे 50 रुपयो असां खणी था वञूं अधु पा बि नथो मिले माशी हालात ॾाढा बुरा लॻा पिया आहिनि जॾहिं खां इहा गवर्नमेंट आई आहे त असांजा हालात अहिड़ा थी विया आहिनि 150 रुपए किलो बटालू लॻा पिया आहिनि पघार असांजी सैलरी 22,000 रुपया 22,000 मां त सब्जी बि नथी थिए किराने जो घर किराए ते बिजली जा बिल गैस जा बिल ग़रीब आवाम काॾे वञे वधा पघार को वधी साईं ख़र्चा असांजो महांगाई एतिरी थी वई नी ज़रूरत असांजी पूरी कोन थी थिए बाबा ॿार बच्चा पढ़नि था काॾो एतिरा पैसा उन महांगाई खे घटि करो असां जेको हाल आहे मिड़े सफ़र गुज़र कयूं था कमाई घटि आहे महांगाई घणी आहे जीअं हुकूमत अचनि थी उन हुकूमत मां असां सभिनि मां परेशान आहियूं जी नाज़रीन हीअ तव्हां रिपोर्ट ॾिठी ऐं माण्हू परेशान आहिनि मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि रोज़मर्रा जूं हाणे त सब्ज़ी वठण में बि हू जेको आहे सोचनि पिया त सब्ज़ी असांखे बाक़ाइदा जेको आहे मापे तोले वठनि था त एतिरी वठणु घुरिजे या न घुरिजे छो त क़ीमतूं एतिरियूं वधी वियूं आहिनि सो इन ते असीं हलूं था पंहिंजे पैनल जी तरफ़ जंहिंमें जेको आहे हुकुमरान बि शामिल आहिनि हुकूमत मां बि असां सां कोई गॾु आहे उन खां अलावा असांजो पैनल जेको आहे सोशल साइंटिस्ट जो इकोनॉमी एक्सपर्ट्स जो आहे त उन्हनि खां ॼाणींदासीं त आख़िर असीं केॾांहुं वञी रहिया आहियूं छा असीं वाक़ई में ग़रीब थींदा वञूं पिया ग़रीब थींदो
वञे पियो ऐं अमीर अमीर थींदो वञे पियो। सो मूंसां स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर अयूब महर जेके इकोनॉमी एक्सपर्ट आहिनि। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हां टाइम कढियो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे वीडियो लिंक ते टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे नवाब तैमूर तालपुर साहब, पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था, सीनियर अॻवान आहिनि ऐं सूबाई वज़ीर बि पिणु आहिनि। नवाब साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। तव्हांजी बि वॾी महिरबानी तव्हां टाइम कढियो। ऐं टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर मोहम्मद अली पाशा जेके सोशल साइंटिस्ट आहिनि ऐं गॾो गॾु इकोनॉमी एक्सपर्ट बि आहिनि। सो इन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼु असांजी मईशत जेको आहे स्टेबल आहे या न, ऐं जेकॾहिं मईशत डावाडोल थिए थी त आम माण्हू जी ज़िंदगी जीअं मुतासिर थींदी नज़र अचे थी त छा इन जो सभ खां वॾो कारण मईशत जो डावाडोल हुजणु आहे। सो शुरूआति जेको आहे असीं कयूं पिया पंहिंजे स्टूडियो में वेठल महिमान खां डॉक्टर अयूब महर खां त हू क्विकली थोरो इकोनॉमी ते ॻाल्हाए वठनि ऐं पोइ नवाब साहब जी तरफ़ ईंदासीं त हू बिंग हुकुमरान हिकु सियासी पार्टी सां तालुक़ु रखनि था, हू इन समूरी सूरत हाल खे कीअं ॾिसनि पिया। डॉक्टर अयूब तव्हां इन समूरी सूरत हाल खे कीअं ॾिसो पिया ऐं मूंखे कंसाइज़ली आंसर ॾिजो त छा असांजी जेकी मईशत आहे उहा स्टेबल आहे ऐं हीअ जेके माण्हुनि जा हालात आहिनि छा हीअ डावाडोल मईशत जे करे आहिनि? नहीं, देखिए स्टेबल तो किसी भी सेंस में नहीं कहा जा सकता। वो तो मैक्रो इकोनॉमिक इंडिकेटर भी खुद गवर्नमेंट की तरफ से आती हैं जो रिपोर्ट्स, उसमें भी स्टेबिलिटी नहीं है। लेकिन इसमें जो काफ़ी अरसे से मैं आपके प्रोग्राम में भी हालांकि 2-3 दफ़ा मेंशन कर चुका हूँ, देखें 2-3 चीज़ें बड़ी सरप्राइजिंगली नज़र आ रही हैं जी। जो हालात ख़राब हैं, पॉवर्टी में जो चीज़ ट्रांसफॉर्म होती है ना, वो हम इकोनॉमिक मिजरी इंडेक्स जिसको कहते हैं कि अनएम्प्लॉयमेंट प्लस इन्फ्लेशन, महंगाई और बेरोज़गारी मिलकर पॉवर्टी को क्रिएट करते हैं। ठीक है, उसमें देखें महंगाई की सूरत, बेरोज़गारी की मैं डेटा को छोड़ें नज़र आ रही है, ये वो चीज़ है जो छुपाई नहीं जा सकती। महंगाई में 2 इंडिकेटर बड़े अजीब से आ रहे हैं गुज़िश्ता 3 साल से और हमें इस पर तवज्जो देनी होगी। ठीक है, पहली इंपॉर्टेंट चीज़ ये है कि जो फेडरल ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स, फेडरल गवर्नमेंट का अदारा है जो महंगाई मेंशन करता है, उसमें 3 साल से पहले तक एक ट्रेंड था कि इन्फ्लेशन होता था, कंज्यूमर प्राइस की बेस पे निकालते थे, लेकिन जो सेंसिटिव प्राइस इंडेक्स है यानी जो 10 बेसिक कमोडिटीज़ का इंडेक्स है, जो 10 बुनियादी ज़रूरत की चीज़ें जो सब ने इस्तेमाल करनी है, उसको गवर्नमेंट कंट्रोल करती थी, वो कम होता था। 3-4 साल से रिवर्स हो गया है सिलसिला। अच्छा। कि जो बुनियादी चीज़ें हैं ना ज़रूरत की, हाँ, उनकी प्राइस बढ़ने की स्पीड ज़्यादा तेज़ है एज़ कम्पेयर टू CPI इंडेक्स। ये बहुत आपने अहम पॉइंट यानी कि मैं इसको अगर आसान करके बताऊं तो जो लोअर इनकम का पुअर लोगों का इन्फ्लेशन है वो ज़्यादा है मिडिल क्लासर से। सही है। अच्छा, इसी तरह से फूड इन्फ्लेशन जो था, एक प्रैक्टिस थी पाकिस्तान जब से बना है कि अर्बन एरिया में चीज़ें महंगी होती थी, रूरल एरियाज़ में फूड वाली चीज़ें सस्ती होती थी। गुज़िश्ता 3 साल से ट्रेंड बना है और इस महीने का भी जो स्टैटिस्टिक्स आए हैं, रूरल में चीज़ें महंगी हो गई हैं, ठीक है, अर्बन में भी महंगी हुई हैं। सही है। अर्बन में रेट ऑफ इन्फ्लेशन फूड प्राइजेस का भी कम है। ये आपने दोनों बहुत अहम चीज़ें पॉइंट आउट की हैं कि एक तो जेकी बुनियादी शयूं आहिनि उन्हनि जा अघ वधंदा पिया वञनि ऐं माण्हू अफोर्ड न पिया करे सघनि। नवाब साहब तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि त गरीब गरीब तर थींदो पियो वञे, अमीर अमीर तर थींदो पियो वञे, हुकूमतनि ते छा ज़िम्मेदारी अचे पई त हू आवाम खे इन सूरत में या एतिरो केपेबल बणाइण में आख़िर फेल छो थींदा वञनि पिया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। Thank you very much for having me on your show. हींअर जेके हालात आहिनि तमामु डिफिकल्ट हालात मां गुज़रो पिया। हिकिड़ो त जंहिं हालत में असांखे इकोनॉमी मिली इन मुल्क जी, ख़ुसूसन इमरान नियाज़ी जे दौर खां पोइ त हालात तमामु ख़राबु आहे। इमरान नियाज़ी कमिटमेंट्स डील्स करे चुको हो विद IMF, जेको हो पूरो वरी न पियो करणु चाहे। हालांकि ईअं कॾहिं ये दुनिया जेके स्टेबल इकोनॉमी में थींदो कोन्हे जो तव्हां कमिटमेंट्स करे IMF सां ई पोइ उन्हनि सां फिरी वञो, वर्ल्ड बैंक सां कमिटमेंट्स करे तव्हां फिरी वञो, रिवॉल्ट वठी अचो, ऐं हुनखां पोइ जॾहिं हुकूमत चेंज थी, जॾहिं रिजीम चेंज आयो, उन खां पोइ जेके कमिटमेंट्स हुयूं वफ़ाक़ी हुकूमत खे पूरियूं करणियूं हुयूं, उन टाइम ते तव्हां ॾिठो डिस्टेबिलिटी केतिरी डिस्टेबिलिटी आई जॾहिं KPK ऐं पंजाब जे वज़ीरनि मैसेजिस मोकिलिया IMF खे, वर्ल्ड बैंक खे, त असां हाणे हुनजी रीपेमेंट्स न करे सघंदासीं। सो इहो हिकु पर्पसली ऑन पर्पस इन मुल्क खे डिस्टेबलाइज़ करण जो कोशिश कई पई वञे। हींअर तव्हां ॾिठो आहे जेके सियासी हालात हलनि पिया, जंहिं नमूने सां उहो अफेक्ट कनि पिया, जंहिं नमूने सां सरकारी इदारनि खे निशानो बनायो पियो वञे, जंहिं तरह सां मुल्क जे जेको आहे सो इदारनि खे ख़राबु कयो पियो वञे, त इहे सभु शयूं एड ऑन कनि थियूं तव्हांजी इकोनॉमी खे डिस्टेबलाइज़ थियण में।
ॾियो पिया त पॉलिटिक क्राइसिस बि वन ऑफ द रीज़न्स आहे। माज़रत तैमूर साहब मां इंटरफेयर कयां पई, ऐं कुझु पुछणु चाहियां पई तव्हां खां। तव्हां पॉलिटिकल क्राइसिस खे हिकु वन ऑफ द रीज़न्स करार ॾियो था, ऐं ॿियो तव्हां इहो ब्लेम कयो था त जेकी पोइ प्रीवियस हुकूमत हुई इमरान ख़ान साहब जी, उन्हनि ते बि तव्हां जेको आहे उन्हनि खे कसूरवार ठहिरायो था त इकॉनमी जेकॾहिं डावाडोल आहे त उनजो सबबु तव्हां इमरान ख़ान खे करार ॾियो था। पर अचूं था पंहिंजे सूबे जी तरफ़, सिंध जी तरफ़। नवाब साहब, हिते असांजा जेके वॾा डिपार्टमेंट्स आहिनि, हेल्थ ऐं एजुकेशन, तव्हां उहे ॾिसो त उहे रोडनि ते बीठा आहिनि, सिरापा एहतजाज लॻल आहिनि, उन्हनि जूं पघारुनि जा मसइला ऐं हिकिड़ा बुनियादी क़िस्म जा मसइला आहिनि, उहे सभु सिरापा एहतजाज बीठा आहिनि। कंहिंखे नौकरियुनि जा ऑर्डर्स नथा मिलनि, किथे टेस्ट न पई थिए, फीस वग़ैरह हर शइ भरियल आहे। हीअ बि त असांजा कुझु अहिड़ा मसइला आहिनि जंहिंते असांजी तवजह हुजणु खपे, ऐं जंहिंखे गुरबत जहिड़नि फैक्टर्स खे वधीक हिकिड़ो बूस्टअप ॾियनि पिया, या फ्रस्ट्रेशन वधे पई अवाम में। ॾिसो, बेसिकली लड़ा हिकिड़ी ॻाल्हि त मां बिल्कुलु ओपनली क्लियरली चवां थो त इहे ई जेके असांजा माण्हू अॼु सरापा एहतजाज आहिनि, एजुकेशन जा हुजनि या हेल्थ जा हुजनि, हिन मां 90% जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोटर्स आहिनि, सपोर्टर्स आहिनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ते मां थोरो डिफर बि कंदुमि त हे हर शइ बेसिक राइट्स जे करे कोन पई थिए। जे किथे नौकरियूं ॾियूं था असीं कॉन्ट्रैक्ट बेसिस ते, त ऑफकोर्स व्हेन दिस कॉन्ट्रैक्ट एक्सपायर्स यू कैन नॉट कंटिन्यू इट। हाणे जैसे कोविड जूं नौकरियूं आंदियूं हुयूं ऐं कोविड हाणे ख़तमु थी वियो आहे, त वी विल हैव टू सैटिस्फाई देम इन सम अदर वे, एडजस्ट देम सम अदर वे, छो त असां वटि जी इकोनॉमी एॾी स्टेबल न आहे, एॾा असां वटि बजट न आहिनि त असां अजायो एॾनि माण्हुनि खे रखूं जिन जी हाणे असांखे ज़रूरत कोन्हे। त वी विल वांट टू डाइवर्ट देम इनटू डिफरेंट फील्ड्स। सेकेंडली इहो बि असांखे ॾिसणु खपे त हर शइ जी हिकु लिमिट हूंदी आहे। असां एहतजाज खां कॾहिं बि कंहिंखे मना नथा कयूं, पर जॾहिं हो रेड ज़ोन में एंटर कंदा, जॾहिं हो इन्हनि एरियाज़ खे टच कंदा, त पोइ दिस इज़ द रेट ऑफ द गवर्नमेंट देयर चैलेंजिंग। दे शुड अंडरस्टैंड नॉट टू चैलेंज द रेट एंड वी आर देयर टू टॉक। असां हींअर बि ॻाल्हियुनि लाइ उनसे उनखे राज़ी कयो, असां पंहिंजी टीम मोकिली, पर उहो मार्च कंदा हुआ, जंहिंजे करे ख़राबु माहौल पैदा थियो सिंध में, जेको न थियणु खपंदो। सो दीस थिंग्स हैव टू बी माइक्रो मैनेज एट दिस मोमेंट। ठीकु आहे, सही आहे, तव्हांजो पॉइंट अची वियो आहे। वधीक असां सां सोशल साइंटिस्ट बि मौजूदु आहे, हुन सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं नवाब साहब, त हू इन समूरी सूरत हाल खे कीअं ॾिसनि पिया। डॉक्टर पाशा, तव्हांजी तरफ़ तव्हां बि ॻाल्हि ॿोल ॿुधी, ऐं हुकूमत जी छा ज़िम्मेदारी अचे थी। जे नवाब साहब कुझु रीज़न्स बि ॾियनि पिया त सियासी बहरान जॾहिं पैदा थिए पियो मुल्क में, त उनजा मईशत ते असरु थियनि था, ऐं मईशत पोइ आम माण्हू जी ज़िंदगी ते कीअं असरु अंदाज़ थिए पई, केतिरो वॾो हुनखे नुक़सानु पवे पियो हिकु आम माण्हू खे। उहे काफ़ी शयूं आहिनि जेके उहो अफोर्ड न पियो करे सघे। ज़िम्मेदारी समझो पिया नवाब साहब ऐं अयूब मेहर साहब जूं ॻाल्हियूं मां बाक़ाइदा ॿुधियूं, ऐं हिन में मां कुझु शयूं एड करणु चाहींदुसि त डेवलपमेंट जॾहिं बि असां ॻाल्हायूं था त उन टिनि पिलर्स ते डिपेंड करे थी, सोशल, पॉलिटिकल एंड इकोनॉमिक। ठीकु आहे, हाणे इन्हनि में असां पाकिस्तान खे अगरि ॾिसूं त जीअं नवाब साहब चयो त इकोनॉमिक डैमेज जेके आहे उहे त असां वटि ऑलरेडी हुया, जेके इमरान ख़ान जी हुकूमत खां पोइ जेके IMF जो लोन जो असांखे हिकिड़ो वॾो डेंट लॻो इकोनॉमी खे, ऐं असां ॾिठोसीं फूड सिक्योरिटी जा इशूज़ थी विया, फूड क्राइसिस थी वियो, ऑयल क्राइसिस थी विया, इन्फ्लेशन वधी हर लिहाज़ सां, फूड इन्फ्लेशन, कमोडिटीज़ जी प्राइस वधी। पर बेसिकली करंटली जेको हींअर असां ॾिसूं था उहो आहे सोशल अनरेस्ट। सोशल अनरेस्ट जेको इहो लॉन्ग मार्च जो थियो आहे, उन जा कॉन्सिक्वेंसिस जेके आहिनि उहे डायरेक्टली जेके आहिनि उहे पॉलिटिकल इंस्टेबिलिटी जे करे थियनि पिया, नंबर 1। ऐं नंबर 2, पॉलिटिकल इंस्टेबिलिटी जो जेको इम्पैक्ट पए पियो उहो पए पियो असांजी इकोनॉमिक इम्पैक्ट पियो पए इकोनॉमी ते। ऐं इकोनॉमी जो इम्पैक्ट जो मतिलबु इहो आहे असांजी जेकी GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जेको सॼे साल में कंट्री प्रोड्यूस थो करे ऐं उनखे प्रोडक्शन खां पोइ केतिरो सेल थो करे, उनखे केतिरो फ़ाइदो थो थिए, उन ते वॾो फ़र्क़ु पियो पए। इन करे जेके अनरेस्ट इकोनॉमी थिए पई, पॉलिटिकल अनरेस्ट, सोशल अनरेस्ट, उन खां छा पियो थिए, माण्हुनि जो जेको रोज़गार आहे, मेन जेको मैक्रो लेवल इंडिकेटर ते अचे थो, एम्प्लॉयमेंट, उन ते वॾो फ़र्क़ु पए पियो। ऐं उन एम्प्लॉयमेंट जे करे असांजी जेकी प्राइमरी इकोनॉमिक एक्टिविटी जेकी आहे, जंहिं ते असांजी GDP मेनली करे थो डिपेंड, उन ते वॾो फ़र्क़ु पए थो एग्रीकल्चर सेक्टर ते। ऐं जेकी ॻाल्हि साईं कई त अर्बन टू रूरल ऐं रूरल टू अर्बन में, इन करे असांजा रेट वधनि पिया। जेको रूरल एरिया में जेको असांजी प्रोडक्शन आहे, जेके एग्रीकल्चर प्रोडक्ट्स, उहो असांजी फ्लड जे करे ऐं जेको हींअर बरसातूं पयूं उन जे करे ॾाढो अफेक्ट थियो आहे, ऐं उन जे करे असांखे मार्केट ते उहो प्रोडक्ट मिलण में काफ़ी ॾुखियाई थी आहे, जंहिंजे करे लोअर क्लास त बिल्कुलु उनजो असर डायरेक्टली पियो आहे, मगर लोअर मिडिल ऐं मिडिल क्लास ते बि उनजो इम्पैक्ट जेको आहे नेगेटिव पियो आहे। नंबर 2, लॉन्ग मार्च जे करे हिकिड़ी स्टडी आई आहे, इंटरनेशनल स्टडी आहे, अथॉरिटेटिव स्टडी, जेकी कवर करे थी 130 कंट्रीज़ में। उनजी जेकी आहिनि रिज़ल्ट्स आहिनि उहे इहे थी ॿुधाइनि त इकोनॉमी जेकी आहे, सोशल अनरेस्ट जो जेको इम्पैक्ट आहे
उहो इकोनॉमी जी GDP ते घटि में घटि 6 क्वार्टर्स ताईं उनजो असर पए थो नेगेटिव। 6 क्वार्टर मतिलबु तक़रीबन 1.5 इयर्स। ऐं उनखे वापसि पंहिंजी रोड मैप ते पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ इकोनॉमी खे 1.5 साल लॻे थो पंहिंजा इंडिकेटर्स बहितर कनि। ऐं उनखे पॉलिटिकल मोटिवेशनल जेको वायलेंस जेके चइजे हिकिड़ो पर इन में डॉक्टर पाशा तव्हां पंहिंजे एक्सपर्टीज़ जे मुताबिक़ सही ॿुधाए रहिया आहियो, पर इन में आउं सोशल फैक्टर खे बि इंक्लूड करणु चाहियां थी। जीअं तव्हां सोशल अनरेस्ट जी बि ॻाल्हि की अॼुकल्ह माण्हू कुझु अफोर्ड ई नथा करे सघनि जेके बुनियादी शयूं आहिनि, या जीअं डॉक्टर अयूब साहब बि फरमायो त जेके बुनियादी शयुनि जा अघ आहिनि उहे हुकूमतनि वधाए छॾिया आहिनि, मुसलसिल उन्हनि में वाध थींदी रहे पई, यानी हिकिड़ी स्टेबिलिटी नज़र न पई अचे। ठीकु आहे, रीज़न्स जेके तव्हां ॾियो था नवाज़ साहब ॾियनि था वैलिड आहिनि, पंहिंजी जॻह ते दुरुस्त आहिनि। तव्हां प्रीवियस हुकूमतनि ते ब्लेम कयो, ओके एक्सेप्टेबल। तव्हां जेको आहे बोर्ड खे हिकिड़ो रीज़न बणायो, ठीकु आहे, सभिनी जे साम्हूं आहे, असां क़बूल कयूं था। पर गुरबत वधंदी पई वञे, जीअं तव्हां पाण चयो पिया त असांजो पुअर क्लास, लोअर मिडिल क्लास केतिरो अफेक्टेड थी चुको आहे हिन वक़्तु। जी, उनजो मेन रीज़न इहो आहे त जंहिं स्पीड सां इन्फ्लेशन वधे पई, प्राइसिस वधनि पिया, उन स्पीड सां सैलरीज़ न पियूं वधनि। परचेसिंग पावर माण्हू जो जेको आहे उहो ओतिरो तेज़ी सां न पियो वधे जे स्पीड सां प्राइस जी इन्फ्लेशन कमोडिटी। अच्छा, इते ई मां तव्हांखे माज़रत रोकींदसि, इहा ई पॉइंट जेको आहे नवाब साहब जी तरफ़ां खणी वञणु चाहींदसि। नवाब साहब, सैलरीज़ न पियूं वधनि, ऐं सैलरीज़ जे हवाले सां सिंध हुकूमत जे लाइ असीं ॾिठो हुयोसीं त उन हिकु बुनियादी पघार बेसिक सैलरी खे 25,000 करार ॾिनो हुयो। वरी इहो मामिलो जेको आहे सुप्रीम कोर्ट हलियो वियो, त पोइ इन जे लाइ बि असांखे अपडेट करे छॾियो त असुलु मसइलो इहो आहे त माण्हुनि जी जेकी ख़रीद करण वारी सलाहियत आहे, यानी सैलरीज़ जितां उन्हनि जी कमाई जो ज़रियो आहे, उहो कोन पियो वधे, त अॻिते हू कीअं शयूं अफोर्ड कंदा या कीअं सेविंग्स कंदा? बिल्कुलु, तव्हां दुरुस्त था फरमायो। सैलरीज़ जेके असां मुक़ररु कयूं आहिनि 25,000, उते बि असांखे अञा टफ रेजिस्टेंस अचे पई फ्रॉम इंडस्ट्रियलिस्ट लेबर लॉज जे हूंदे बि असांखे अञा जेके इलाही जायूं आहिनि जिते 25,000 असांजे हुकुमनामे हुकूमत जे निकिरण खां पोइ बि माण्हू न पिया ॾियनि। सो मां त सम्झां थो हिन हालात में 25,000 बि तमामु घटि आहे कंहिंजो गुज़ारो करण लाइ। पर बिकॉज़ हींअर सॼे पाकिस्तान में हाईएस्ट पे स्केल जेको आहे उहो सिंध मुक़ररु कयो आहे। ॿिए कीअं बि सूबा सम्झो तो 25,000 खां मथे न आहे, घटि ज़रूरु हूंदो। अच्छा, तव्हांखे हिकु ॻाल्हि रिपीट कराइणु चाहींदसि, यानी 25,000 सैलरी जॾहिं तव्हां इहा रखी त तव्हांखे इंडस्ट्रियल तबिके मां बि जेको आहे रेजिस्टेंस मिले पई, त हू न पिया ॾेई सघनि पंहिंजे मुलाज़िमनि खे एतिरी पघार? बिल्कुलु, उन्हनि खे हालांकि उन्हनि जा प्रॉफिट मार्जिन हाई आहिनि, वो इंडस्ट्रीज जे करे छा कमाइनि पियो, त वी हैव टू बी स्ट्रिक्ट विद देम, ऐं असांखे सख़्ती सां डील करिणो पियो पए। हालांकि असांजो पीपल्स पार्टी जो स्टाइल न हूंदो आहे, पर मजबूरन कंहिंखे पंहिंजो हक़ ॾियण लाइ असांखे इहे स्टैंड वठणा पवनि था। प्लस जेको आहे सो तव्हां ॾिठो बोर्ड खां पोइ जेको आहे सो जेके महांगाई बि काफ़ी हद ताईं वधी वई आहे। हींअर मां ज़मीदार आहियां, असां जेको आहे सो 26,000 रुपया मण ताईं मिर्च विकियो आहे सुकियो। असां तक़रीबन 10,000 मण ताईं टच कयो आहे कॉटन जी क़ीमतनि खे। त हे सभु वरी लैप्स करे असां ते ईंदो आहे। जेके हालात आहिनि इकोनॉमी जा, उनजे करे असां हींअर सपोर्ट प्राइस जेको आहे वीट जी 4,000 फिक्स कई आहे, जो कंहिं बि सूबे में एतिरी न आहे। सही। अच्छा, तव्हां चओ था त डिस्पाइट ऑफ द स्ट्रिक्टनेस तव्हां जेका इंडस्ट्री वारे तबिके सां रखी आहे, उन बावजूद बि सैलरीज़ ते हू राज़ी कोन पिया थियनि त बुनियादी पघार जेको आहे 25,000 हुजणु खपे? राज़ी त बिल्कुलु बि कोन्हे हिन ॻाल्हि ते, कंहिं बि हालत में राज़ी कोन्हनि। पर पोइ बि असां ज़बरदस्ती जेको आहे इहो कोशिशि कयूं पिया, जितां जितां असांखे कमीशन की कंप्लेन्स अचनि थियूं त पोइ असीं एक्शन वठूं था, रिटर्न कंप्लेन्स मोकिलियूं था, त उन खां पोइ वरी उन्हनि खे वञी पंहिंजूं जेको 25,000 जी मिनिमम सैलरी वेज मिलणु शुरू थी आहे। अच्छा, छा तैमूर साहब मुलाज़िम बि कंप्लेन करे सघनि पिया त जंहिं इदारे में हू कमु कनि पिया? अक्सर करे मुलाज़िम जॾहिं कंप्लेन कंदा आहिनि त हुननि खे या त इहो अॼुकल्ह चयो वञे पियो त तव्हां निकिरी वञो, ज़रूरत नाहे कमु करण जी, त पोइ इहे मामला काॾे वञनि? इन ते आउं तव्हां सां इहो इन जे करे पुछां पई त हिते हुकूमत जी छा ज़िम्मेवारी अचे पई? हिते आम माण्हू छा करे, कंहिंखे कंप्लेन करे, छॾे ॾे वेही रहे? हू इहे शयूं जेके आहिनि प्राइवेट सेक्टर जूं, असल मसइला इहे ई आहिनि न। इहे मसइला आहिनि प्राइवेट सेक्टर जा, जिते असूलनि असां इंटरफेयर नथा करे सघूं। जिथे को इंडस्ट्री चाहे थी ऐं असांखे बहानो ॾेखारे थी, भले उहो ग़लति हुजे या सही हुजे, तो उन्हनि वटि हींअर प्रॉफिट मार्जिन लो आहिनि, हालांकि हूंदा तमामु हाई आहिनि। इन बेसिस ते वी कैन नॉट फोर्स देम। हा, जे किथे को कॉन्ट्रैक्ट थियल आहे 3 साल जो, त देन वी आर बाउंड टू मेक श्योर त उन कॉन्ट्रैक्ट खां पहिरीं हुननि जो प्राइवेट जॉब ख़तमु न थिए। पर जिते नॉन कॉन्ट्रैक्चुअल बेसिस ते अॼुकल्ह जो रवाज आहे, नॉन कॉन्ट्रैक्चुअल बेसिस ते जेको थिए थो, उनमें इलाही घटि आहे जेको हुकूमत करे सघे थी। जे कॉन्ट्रैक्ट को ठहियल आहे त उनखे इम्प्लीमेंट करण सां सवलो आहे।
जी ॻाल्हि कई उहा ई साॻी सूरत हाल असांखे गवर्नमेंट सेक्टर में बि नज़र ईंदी आहे। जॾहिं उन्हनि जो को अलाउंसिस में का कमी पेशी ईंदी आहे त वरी हो ॿिए 3 ॾींहं ते सिरापा एहतिजाज थी वेंदा आहिनि। सो डॉक्टर अयूब जी तरफ़ां वञा थी। डॉक्टर अयूब, नवाब साहब ॻाल्हि कई प्राइवेट सेक्टर जी, गवर्नमेंट सेक्टर जी, इहो हमेशह हिकु ॾाढो डिबेटेबल टॉपिक रहियो आहे। सो अचूं जीअं डॉक्टर पाशा जी ॻाल्हि ते तव्हांजे साम्हूं रखंदसि त जेको आहे सैलरीज़ न पियूं वधनि, असल मसइलो इहो आहे तॾहिं माण्हू अफोर्ड न पिया करे सघनि। देखिए, इसमें मैं थोड़ा सा डिसएग्री करूँगा माजरत के साथ नवाब साहब से, जी। क्योंकि मैं प्राइवेट सेक्टर को रिप्रेजेंट करता हूँ, इंडस्ट्री को देख रहा हूँ। देखिए, इसमें एक इसका बड़ा इम्पॉर्टेंट एस्पेक्ट है जो हम इग्नोर कर जाते हैं। मैं खुद जानता हूँ, मिसालें दे सकता हूँ इस तरह की कि जब हम मिनिमम सैलरी फिक्स करते हैं ना, मिनिमम सैलरी होनी चाहिए 25-26 हज़ार, कुछ भी नहीं है, मैं भी जानता हूँ, सब जानते हैं बिल्कुल आजकल के दौर में कि तो जिस तरह से ये तो और बड़ी तकलीफ बात होती है जब किसी एजुकेटेड आदमी को ये सैलरी दी जा रही है, वो तो और भी आप देखें ना लाखों रुपए जो है करके बंदा ग्रेजुएट कर रहा है, लेकिन ग्रेजुएशन उसमें उसका जो एक एस्पेक्ट है ना, मैं पर्सनली मैं डेटा ये आपके साथ शेयर कर सकता हूँ। बहुत सारे जॉब्स प्रोवाइड की गई हैं जिनकी इंडस्ट्री में ज़रूरत नहीं थी। अच्छा, ज़रूरत नहीं थी, लेकिन बहरहाल इंडस्ट्री में भी और दूसरे जो ट्रेड सेक्टर में भी, ट्रेडिंग में भी, होलसेल सेक्टर में भी बहुत सारे लोगों को कम्युनिटी बेस पर या कुछ ही और बेस पर उनको फारिग रहने से बचाने के लिए एडजस्ट कर लिया गया। अच्छा। बहुत सारे लोग हैं, ये मिलियंस में मिल जाएगा डेटा। अच्छा, उसमें उनको 15,000, 20,000, 10,000, मकसद क्या था कि बच्चा है इसको रख लो, फलां आदमी को रख लो, ये घर फारिग ना रहे। जब हम मिनिमम करते हैं ना तो इंडस्ट्रियलिस्ट डर जाता है। अच्छा। वो खौफ खाता है, वो डर जाता है ना इंडस्ट्रियलिस्ट, उसके खौफ पैदा हो जाता है कि जब हमने इसको 15,000, 20,000 दे रहे हैं, इसकी ज़रूरत नहीं है, रखा हुआ है इसको। जब आ जाएगा ना मिनिमम देनी है इसके रिकॉर्ड कीपिंग होगी, सब कुछ होगा, तो फिर ये होता है कि यार इतने तो अब नहीं दे सकते, 100 लोगों को रखा हुआ है, 50 लोगों को रखा हुआ है। ये इसका एक एस्पेक्ट है। जैसे नवाब साहब ने अभी बात की कि प्रॉफिट हाई होने के बावजूद भी वो उनको रेजिस्टेंस फेस करनी पड़ रही है। देखना, डिवाइड करना पड़ेगा। अच्छा, एक वो इंडस्ट्रीज़ हैं जहाँ ज़रूरत है स्टाफ की, एक वो है जिन्होंने अकोमोडेट किया हुआ है। ये दोनों अलग चीज़ें हैं। अच्छा, जहाँ ज़रूरत है वहाँ मैं कहता हूँ जहाँ कम्पिटिटिव मार्केट है ना, वहाँ तो 25-26 हज़ार कुछ भी नहीं है। वर्कर आएगा ही नहीं आपके पास इस सैलरी पे। वो उसकी डिमांड, उसकी अगर डिमांड होगी, अगर एडजस्ट करने के लिए रखना है, देखें स्टेपन है, मिनिमम वेजेस है, सब्सिडीज़ हैं, ये जितनी भी चीज़ें हैं, ये सस्टेनेबल सोल्यूशन नहीं है इकोनॉमिक प्रॉब्लम का। ये इसलिए दी जाती हैं स्टेपन, मिनिमम वेजेस, ये जितना भी हम अच्छा, मिनिमम वेजेस भी आप कह रहे हैं कि ये सस्टेनेबल नहीं है, हल नहीं है। अब अच्छी सैलरी होनी चाहिए, अट्रैक्टिव होनी चाहिए सैलरी, वो इसमें ये मिनिमम में गुजारा थोड़ी होता है। इसमें तो नहीं ये सस्टेनेबल हल नहीं है, ये हम दे रहे होते हैं सपोर्ट करने के लिए, ताकि लोगों का। लेकिन देखें ना, वो मिनिमम सैलरी वो हो भी नहीं रही है। अगर चले 25,000 की बात भी हो रही है, नहीं सकता, इम्प्लीमेंटेशन हमें कोई दिखाई नहीं हो पाएगा, अमल हो नहीं सकेगा, टेक्निकल प्रॉब्लम आएंगी उसमें। जिस तरह मैं एग्जांपल दे रहा हूँ ना, बहुत सारे वर्कर को सिर्फ एडजस्ट किया हुआ है, रखा हुआ है। अच्छा, फिर ये प्राइवेट और गवर्नमेंट का मामला लाते हैं कि भाई प्राइवेट सेक्टर में हुकूमत कोई इंटरफेयर नहीं कर सकती? नहीं, इंटरफेयर नहीं, हुकूमत पॉलिसीज ज़रूर बना सकती है और पॉलिसीज बनानी चाहिए। इस टाइम जो लेबर मार्केट है, जो जॉब्स क्रिएट होती हैं, वो 90% तो प्राइवेट सेक्टर में होती है। गवर्नमेंट तो अफोर्ड कर भी नहीं सकती ना इतनी जॉब्स का। गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसीज़ की हद तक तो है, लेकिन गवर्नमेंट सबको जॉब दे, गवर्नमेंट के लिए पॉसिबल भी नहीं है। चाहे फेडरल गवर्नमेंट हो, चाहे प्रोविंशियल गवर्नमेंट हो, पॉलिसीज़ के ज़रिए ही करना होगा। लेकिन वो पॉलिसीज़ अगर हम मिनिमम सेल फिक्स कर दें और इम्प्लीमेंटेड ना हो पाए, इम्प्लीमेंट नहीं हो पा रहा वो पॉलिसीज़, इम्प्लीमेंटेशन और ये मिनिमम वेजेस जो थियण में नाज़रीन, ये डॉक्टर अयूब चवनि था त इहो हल नाहे सुठी मईशत जो। मिर्ज़ा ज़ियाउल इस्लाम साहब समाजी कारकुन आहिनि इस्लामाबाद खां, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम मिर्ज़ा साहब। जी वालेकुम अस्सलाम। मिर्ज़ा साहब, बात कर रहे हैं हम कि आज का जो बंदा है, एक ऑर्डिनरी मैन, वो ना गाड़ी अफोर्ड कर सकता है, बाइक के बारे में भी उसको बहुत ज़्यादा सोचना पड़ता है। आप एक समाजी कारकुन हैं, रिसर्चर हैं, तो अब इसमें आप जिम्मेदार किसको ठहराएंगे और आप कौन सी रीजंस को जो है पेश करेंगे इस हवाले से? क्या रीजंस आपको नज़र आ रही हैं, क्या फैक्टर्स आपको नज़र आ रहे हैं इसके पीछे? जी बिल्कुल, आपने बड़ा अहम सवाल उठाया है। असल में ये जो सबसे बड़ी वजह है ना, मैं एक मिसाल देता हूँ कि हमारे यहाँ जो एक पुलिस का कांस्टेबल भर्ती होता है ना, उसका एक क्राइटेरिया होता है कि उसकी एज इतनी होगी, उसकी एजुकेशन ये होगी, उसकी हाइट इतनी होगी, उसकी बॉडी इतनी होगी, वो ये इम्तिहानात पास करेगा और फिर वो जाके सिपाही भर्ती होगा। लेकिन हमारे यहाँ जो लोग ऐवान के इक़्तिदारों में बैठे होते हैं ना, वो एक बेड चाल बनी हुई है, ठीक है। वो वही लोग हैं जो मिसफिट हैं। दो चीज़ें हैं, एक तो उनको काम करना आता ही नहीं है,
ठीक है, और जो अगर आता है वो करना ही नहीं चाहते। अच्छा, दो पहलू हैं, एक उनको काम करना आता ही नहीं है, और जो आता है वो करना ही नहीं चाहते। सही ठीक है, है, ठीक है। इनकी नाअहली है, ये लोग इस अहल नहीं है, हाँ वो कोई भी है। अब देखिए जो अभी लॉन्ग मार्च फिर दोबारा से शुरू हुआ है, लॉन्ग मार्च में आप ये बताएं कि लाहौर से चला है तो लाहौर में लाहौर पंजाब में आता है, पंजाब में इनकी हुकूमत है, KPK से चला है वहाँ पे इनकी हुकूमत है, अपने ही सूबों के अंदर ये खुद रुकावटें खड़ी करके खुद जलाओ गिराव कर रहे हैं। पिछले 4-5 दिन से इस्लामाबाद के साथ जुड़वा शहर है रावलपिंडी, वहाँ पे लोग जो है उनका जीना मुहाल हुआ है। और जब ये इक़्तिदार में थे उस वक्त इन्होंने कहा था जी कि गरीब का चूल्हा नहीं जलता, उसका रोजगार मुतासर होता है, ऐसा नहीं होना चाहिए, जलाओ गिराव नहीं होना चाहिए। और अब ये कहते हैं हमारा आईनी हक है। नहीं तो आप यानी इस पूरी प्रिकेरियस सूरत हाल, ये जो ऑर्डिनरी आदमी अफेक्टेड है आज, इसका जिम्मेदार आप हुक्मरानों को ही ठहरा रहे हैं। आपकी कॉन्वर्जेशन से समराइज करके अगर मैं ये रखूं तो आपका कहना यही है, और हम सब काफ़ियों का मेजॉरिटी ऑफ द पीपल, द एनालिस्ट, सारा कुछ जो है वो हुक्मरानों पे डाला जाता है। डॉक्टर पाशा, इहा दुरुस्त ॻाल्हि आहे त ही जेकॾहिं इकॉनमी हिन वक़्तु अनस्टेबल आहे, जेकॾहिं सियासी बहरान आहे, या जेकॾहिं अॼु जो आम माण्हू पंहिंजूं ख्वाहिशूं ज़रूरतूं पूरियूं न पियो करे सघे त उनजे पोयां सियासतदाननि जो वॾो हथु आहे। मैं सॉरी आपको ये थोड़ा सा लेना चाहूँगा टाइम माजूद के साथ। जी जी, हमारे यहाँ 30% जो है ना, जो अशिया है उनकी कीमत मसनूई है, 30%। ठीक है, और ये वो है जिसमें हम इस्लाहात करके विद इन 3 और 4 मंथ के अंदर, हम लोग 3 से 4 माह के अंदर 30% महंगाई खत्म कर सकते हैं। अच्छा, ये हाँ जी अल्हम्दुलिल्लाह, मतलब वो नजर आता है ना हमारे यहाँ रोजमर्रा की चीजें हैं, खा वो फ्रूट है, सब्जियां हैं, अनाज है, या हमारी जो घर की जो हम बिल्डिंग बनाते हैं उसमें जो अशिया इस्तेमाल होती हैं, तो ये 30-35% जो है ना, ये हमारी गैर मतलब मसनूई है। इसके अंदर हम लोग ऐसी पॉलिसीज लेके आए जो ये विद इन 4-5 मंथ के अंदर इसको कम कर सकते हैं। इसके लिए ये कोई ऐसा प्लेटफॉर्म इन मसनूई कीमतों पे डॉक्टर पाशा भी हमारे साथ हैं, उनसे ज़रा जान लेते। डॉक्टर पाशा जी, अवां खां एक सवाल कयो। जी जी जी, ये थोड़ा सवाल रिपीट करियो। जी, सवाल मुझो इहो हुयो त असीं सियासी बहरान, मईशत जो डावांडोल हुजण, अनस्टेबल इकॉनमी के, पॉलिटिकल क्राइसिस के, या हिकु ऑर्डिनरी माण्हू जेको पंहिंजूं ख्वाहिशूं ऐं ज़रूरतूं पूरियूं न पियो करे सघे, इन सभ जे पोयां सियासतदान ऐं हुक्मराननि जो हथु आहे। जेकॾहिं उहे चाहिनि त काफ़ी कुझु थी सघे पियो। छा अव्हां इन ॻाल्हि सां अग्री कयो पिया? इहो सही सभिनी माण्हुनि जो मौक़िफ़ आहे, एनालिसिस आहे? जी जी, इन एनालिसिस के मां हितां शुरू कंदसि त पाकिस्तान में कॉन्स्टिट्यूशनल जेको गैप आहे थ्योरी एंड प्रैक्टिस में, जेसिताईं तव्हांजो जेको बजट अलोकेशन थिए थी फेडरल खां प्रोविंशियल, प्रोविंस खां लोकल ताईं, उन बजट अलोकेशन में चेक एंड बैलेंस जी ट्रांसपेरेंसी ऐं अकाउंटेबिलिटी, ये 3 हिकिड़ा स्टेप्स आहिनि जेके किथे न किथे वायलेंस उनजी थिए थी, भाॼी थिए थी उनजी। अच्छा, उन में इहो आहे त जॾहिं उहो फेडरल खां बजट प्रोविंस ते अचे थो, प्रोविंस खां अची हिकिड़े आम माण्हू ताईं या गवर्नमेंट ते पुॼे थो, ऐं डिप्टी कमिश्नर जेको रोल आहे उहो आख़िर ताईं उते अचे थो, ऐं माण्हुनि खे जेको रिलीफ मिलणो थो पए, जेको माण्हू उन जी जॻह ते टैक्सिस ॾियनि था, पब्लिक गुड्स जो उन्हनि खे हिकिड़ो ॿुधायो थो वञे त उनखे ॾियणो वेंदो, उहा जेकी सर्विस आहे न, उहा सर्विस नथी मिले। उहा पोइ भले तव्हां एजुकेशन में ॾिसो, हेल्थ में ॾिसो, हर सेक्टर में, यानी इंतजामिया वारी लेवल ते घोबियूं लॻनि पयूं ऐं प्रॉपर रिलीफ जेको आहे माण्हुनि ताईं पहुची न पियो सघे। सही, बिल्कुल। उहा जेसिताईं प्रॉपर चेक एंड बैलेंस ऐं उनखे एड्रेस न कयो वेंदो, ऐं असांजो जेको जुडिशरी आहे उनखे सही तरीक़े सां इम्प्लीमेंट न कराईंदो, तेसिताईं माण्हुनि खे उहो जेको रिलीफ जेकी ॻाल्हि थिए पई शुरू खां वठी, त भाई इन्फ्लेशन जो इशू आहे, प्रॉपर न आहे, ओवरऑल माण्हुनि खे रिलीफ न पियो मिले, गरीब पियो थींदो वञे, अमीर पियो थिए, उहो त हिकिड़ो कैपिटलिस्ट मुल्क जो हिकिड़ो इहो त निज़ाम आहे त हिकिड़ो कैपिटलिज्म में जॾहिं ओनरशिप हिकिड़े माण्हू जे हथ में हूंदी इंडस्ट्रियलिस्ट ते, हू त पंहिंजे हिसाब सां सब्सिडी ॾींदो, पंहिंजी जेकी शइ खे आहे उहा उते रखंदो। उन खां पोइ गवर्नमेंट जो इहो कमु आहे त उहो उन्हनि लेबर क्लास खे, उन्हनि लेबर खे कीअं उन्हनि जा राइट्स वठी ॾे। ॾिसो, डेमोक्रेसी जो इहो कतई मक़सदु कोन्हे, जीअं इब्राहिम लिंकन चयो त डेमोक्रेसी डज़ंट मीन त माण्हुनि हेतिरा माण्हू हिकिड़ी पार्टी जा आहिनि, हेतिरा माण्हू ॿी पार्टी जा आहिनि। नो, जॾहिं तव्हां इलेक्ट थी अचो था त तव्हांजो इहो फर्ज़ आहे त हाणे जेके माण्हू आहिनि मुल्क जा, उन्हनि खे तव्हां उन्हनि जो राइट्स जेके आहिनि उहे ॾिना वञनि। डेमोक्रेसी बेसिकली इहा आहे। डेमोक्रेसी डज़ंट मीन्स ओनली काउंटिंग ऑफ हेड्स, नो, डेमोक्रेसी मीन्स यू हैव टू गिव
यू हैव टू गिव द राइट्स ऑफ पीपल। ॾिसो हींअर यूके में छा थियो आहे, यूके में जॾहिं उन्हनि खां हुकूमत न हली सघी ऐं नो कॉन्फिडेंस मूवमेंट हलियो त 51% ते जेको हिकिड़ो माण्हू सेलेक्ट थी वियो हुते जेके वेठा आहिनि MNs MPs लोअर जेको हाउस आहे, त हिकिड़े इंडियन जेको आहे उनखे प्राइम मिनिस्टर करे छॾियो। इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु इहो आहे डेमोक्रेसी मीन्स जॾहिं तव्हां का शइ नथी हले त या त तव्हां ॿिए खे मौक़ो ॾियो या त पोइ ऐं उन शइ खे ग्रेसफुली एक्सेप्ट पे अची करे कयो। तव्हां जी यूके वारी ॻाल्हि कई त उतां जी हुकुमरान हुन अची करे इहा ॻाल्हि एक्नॉलेज कई ऐं माफ़ी बि वरिती त उन खां शयूं न हली सघियूं। पर हिते त असीं हिकु ॿी उलझन ऐं कॉम्प्लिकेशन्स जो शिकार थी वञूं पिया न। असांजो सियासत बि अलाए केॾांहुं हली वञे पई। जेके असल मसला आहिनि उहे त असांखे नज़र ई कोन पिया। इनफैक्ट हिन शइ में आउं मीडिया खे बि कसूरवार करार ॾियां पई त मीडिया बि बराबर जो कसूरवार आहे। मीडिया बि उहो रोल अदा करे जीअं मीडिया खे चवंदा आहिनि त 5th पिलर आहे गवर्नमेंट जो जेको जुडिशरी खां ऐं उन खां पोइ उहो 5th पिलर जेको आहे पंहिंजो रोल सही अदा कंदो त असांखे प्रॉपर हिकिड़ा पॉलिटिशियंस मिलंदा जेके माण्हुनि जो हक़ जी ॻाल्हि कंदा, उन्हनि खे उहो राइट्स ॾेई सघंदा। बिल्कुलु बिल्कुलु माण्हुनि जे हक़ जी ॻाल्हि कई वञे। असल मसला ई डॉक्टर अयूब तव्हां खां पुछणु चाहियां पई त मईशत ते बि जे थोरो असीं मीडिया जे रोल जी ॻाल्हि करे वठूं। असीं अक्सर करे जॾहिं खां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे ज़रिए इमरान ख़ान जी हुकूमत खे हटायो वियो, इमरान ख़ान साहब खे ऑस्ट कयो वियो, त उन खां पोइ हाणे असीं जॾहिं मौजूदा हुकूमत खां सवाल पुछूं था त हू इहो रीज़न ॾियनि पिया त बाबा प्रीवियस गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी हुई। ऐं जेके प्रोग्राम्स थियनि पिया मईशत ते, छा उहे दुरुस्त इंफॉर्मेशन पहुचाइनि पिया अवाम ताईं, माण्हुनि ताईं? त असल इकोनॉमी जो जेको डाउनफॉल आहे इन पोयां छा आखिर कारण आहे? माजरत के साथ मैं आपसे कहूँगा कि इसमें मैं मेन रिस्पॉन्सिबिलिटी मीडिया को समझता हूँ। ओहो, अच्छा। मैं उसकी रीज़न बताता हूँ। देखिए, हम अर्बन बायस इकोनॉमी पर आ गए हैं और हम सिर्फ यही ब्लेम करते हैं कि हमसे पहले वालों ने 30 साल से हम ये कह रहे हैं कि तो हमसे पहले वालों ने किया था, उसका इम्पैक्ट आ रहा है। जी, ये एक बड़ी ट्रेडिशनल सा आंसर हमें हर अभी देखें, पाशा साहब ने भी, नवाब साहब ने भी अभी डिस्कस कर रहे थे इन्फ्लेशन का, जो मेन प्रॉब्लम बन गया है। आम आदमी गुजारा नहीं कर सकता। अब मिनिमम सैलरी जितनी भी रखें उसमें भी गुजारा नहीं होता। देखिए, इसमें भी हमारा मीडिया का बाइस क्या आ रहा है। हम जो रिपोर्ट करते हैं ना, जो इन्फ्लेशन, जी बहुत बुरी चीज़ है। इन्फ्लेशन, बहुत महंगाई बढ़ रही है। हम कह रहे होते हैं, अभी बात हो रही थी कि जी सस्ती की जा सकती हैं चीज़ें। हम यहाँ बायस हो रहे हैं कि हम कहते हैं वेजिटेबल की प्राइसेस बढ़ गई है, दूध की प्राइस बढ़ गई है, गंदम की प्राइस बढ़ गई है, राइस महंगा हो गया है, कॉटन महंगा हो गया है, ये बात कर रहे होते हैं। सही है। कभी हमने उसके प्रोड्यूसर का मौक़िफ़ जानने की कोशिश की है? वो प्रोड्यूसर इस पे सेल कर सकता है, उसको फिजिबल है या नहीं है? अच्छा। कभी हमने कभी उस एंगल से हमने देखा है ये चीज़? उस एंगल से हमने कभी नहीं देखा। और अनफॉर्चुनेटली जो GDP एग्रीकल्चर सेक्टर की जब डाउन होती है ना, जो उसका एक रीज़न ये होता है कि जब अगर वो अफोर्डेबल नहीं रही, कभी वो कॉटन का कल्टीवेशन पे आ जाएगा, कभी वीट पे चला जाएगा, वो फैसला नहीं कर पा रहा होता। रूरल सोशियोलॉजी जो है, रूरल इकोनॉमी के अपने कुछ एस्पेक्ट हैं। साल में 12 सैलरीज नहीं मिलती रूरल में फार्मर्स को। 12 सैलरीज का जो कल्चर शहरों में होता है, वहाँ साल में 2 क्रॉप्स आती हैं। उनकी पूरी प्लानिंग जो होती है ना, पूरी प्लानिंग होती है। वो बच्चा अगर जिद करता है ना स्कूल बैग का, तो वो कहते हैं क्रॉप आ जाए ना, तुम्हारा बैग दिलवा देंगे। जब फसल होगी तो बैग दिलवा देंगे, जब मकान बनवा देंगे, जब तुम्हें ज्वेलरी दिलवा देंगे, बच्ची को कह रहे होते हैं। जब शादी इसकी उस वक्त रखेंगे जिस वक्त क्रॉप आ जाएगी, फसल आ जाएगी, एवरीथिंग। मस्जिद के लिए अगर कंस्ट्रक्शन के लिए देना है, क्रॉप आ जाए ना, फसल आ जाए, फिर चंदा देंगे। प्रोड्यूसर, मतलब आप जैसे कह रहे हैं कि प्रोड्यूसर से बात करनी चाहिए, तो बेसिकली प्रोड्यूसर का मौक़िफ़ फार्मर है ना, फार्मर इज अ प्रोड्यूसर। सही है। वो कहता है मुझे रॉ मटेरियल महंगा हो गया है, मेरा रॉ मटेरियल महंगा हो गया है, मेरी बिजली महंगी हो गई है, मुझे फर्टिलाइज़र जो है वो नहीं मिल रही है रीज़नेबल प्राइजेस पर। जब हम कहते हैं नीबर कंट्री है हमारी, इंटरनेशनल मार्केट में राइस में हमसे आगे निकल जाता है, टेक्सटाइल का उसको बेनिफिट होता है कि कॉटन उनके यहाँ सस्ती मिलती है, तो वो उनका फार्मर अफोर्ड कर सकता है। ये हमें इग्नोर नहीं करना चाहिए। हमारा फार्मर इग्नोर नहीं कर सकता, उसका मौक़िफ़ भी सुनना होगा। मीडिया पे हम इन्फ्लेशन की बात तो करते हैं, लेकिन सिर्फ अर्बन बायस होकर के कि चीज़ें महंगी हो रही हैं, लोग नुकसान में, चीज़ें सस्ती होने पे भी किसी का नुकसान हो रहा है। यानी तव्हां जो मकसद आहे त हाणे असां मीडिया के खपे तो पंहिंजे पैनल्स में हारन के भी शामिल करें। डेफिनेटली आपको करना चाहिए, उनका मौक़िफ़ सुनना चाहिए हमें, उनका मौक़िफ़। प्रोड्यूसर का, आप हम इंडस्ट्री के प्रोड्यूसर का भी तो सुनते हैं ना कि इंडस्ट्री में क्या प्रॉब्लम है। जी जी बिल्कुल। फार्मर्स जो भी अहम किरदार है, उसका भी मौक़िफ़ हमें साथ बैठा कर उसका भी मौक़िफ़ सुनना चाहिए। सही। अच्छा जी, डॉक्टर पाशा, तव्हां इन ॻाल्हि सां एग्री कंदव? अच्छा, हिकु ॻाल्हि डॉक्टर अयूब ॿ दफ़ा चई त मिनिमम सैलरी इज़ नॉट द सॉल्यूशन फॉर अ स्टेबल इकोनॉमी। त इन ते बि कॉमेंट करे वठो। ऐं ॿी फार्मर्स जी जेकी हिन ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि कई आहे, ऐं मीडिया जे रोल ते बि जेको मईशत ते वेही करे असीं ॻाल्हायूं पिया, इहा दुरुस्त डिस्कशन हूंदी आहे या छा चेंजिस आणणु खपनि? यू बीइंग अ सोशल साइंटिस्ट एंड एक्सपर्ट। जी जी, बेसिकली प्रोड्यूसर
को ऑन पेज लेना बहुत ज़रूरी है। जैसे अयूब साहब ने कहा, यह गाल बिल्कुल सही है। इन करे वन शुड नो दैट प्रोड्यूसर से लेकर जो मार्केट तक हम इनके प्रोडक्ट्स जाते हैं, तो हमारा मोर देन 60% जो रॉ मटेरियल के तौर पर जो हमारे एग्रीकल्चर जी प्रोडक्ट्स डॉक्टर जाते पाशा हैं, सिंधी डॉक्टर अयूब के समझ में ईंदी आहे जी 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 तो ही जेको प्रोड्यूसर खां वठी जेको मार्केट ताईं प्रोडक्ट्स वञनि था, उन में 60% जेको आहे उहे प्रोडक्ट्स असांजा रॉटन था थी वञनि या ख़राब था थी वञनि। जो मेन रीज़न आहे पुअर इंफ्रास्ट्रक्चर। जेसि ताईं प्रोड्यूसर खे फैसिलिटेट न कयो वेंदो थ्रू मीडिया, उन्हनि खे उहे जेके चैनलाइज़ कोन कबो ऑन पेज, ऐं उन्हनि खे जेके मार्केट में जेको मोनोपोलिस्टिक वेठा आहिनि माण्हू, जेके उन्हनि खां घटि अंग में उहा शइ वठनि था, ऐं जेसि ताईं उन्हनि खे मजबूर था कनि तेसि ताईं उन्हनि जो जेको प्रोडक्ट आहे वेजिटेबल फ्रूट्स उहे ख़राब था थियनि, ऐं पोइ हू मजबूरनि लो प्राइस में प्रोड्यूसर ॾे थो कंज्यूमर खे सेल करण जे लाइ। हिकिड़ो त इहो शइ ख़तमु करे। इहा सूरत बोझ वारी सिचुएशन में तमामु घणी नज़र आई। बिल्कुलु आहे। उन में लाइव स्टॉक में उन्हनि खे नुक़सानु थियो, ऐं उहो जेको लाइव स्टॉक में जेको एनिमल सेल थिया आहिनि उन जे करे बीमारियूं थियूं, बिल्कुलु डेंगी ॾिसो या ॿिया प्रॉब्लम ॾिसो, त उन जे करे हुननि उन शइ खे थोरी हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थो मां कयां जेको न करणु घुरिजे, माना इकोनॉमिक ब्लैकमेलिंग करी वई ऐं उन्हनि खां उहा शइ ख़रीदी वई सस्ते में, ऐं माण्हुनि खे नुक़सानु थियो। नंबर 1। नंबर 2, ओवरऑल जेको डंपिंग ऐं एंटी डंपिंग वारो प्रोसेस आहे, जेको ज़ख़ीरा थियनि था रखनि था, ऐं कुझु जेके इंडस्ट्रियलिस्ट जीअं शुगर जी प्राइस वधी थी वञे या वेजिटेबल्स जी, इन ते मीडिया खे रोल अदा करणु घुरिजे। उहे जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि जेको पंहिंजी मोनोपोली खणी सॼी मार्केट कैप्चर था करे वञनि, उन खे जेसि ताईं असां कंट्रोल कोन कंदासीं त फूड क्राइसिस कंट्रोल न थींदा। ऐं पोइ ही जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिमांड पूरी हूंदी, सप्लाई पूरी हूंदी, त पोइ माण्हुनि खे उहा शइ सस्ती मिलंदी ऐं पोइ रिलीफ मिलंदो। इहा ई शइ मां चवंदसि त बिल्कुलु डॉक्टर अयूब साहब सही, डिमांड एंड सप्लाई जी स्टेबलाइजेशन भी तमाम ज़रूरी है। तमाम डिमांड सप्लाई मैकेनिज्म चेन में बिल्कुल फैक्टर्स तमाम हाईलाइट किया। मिर्जा साहब आप भी गुफ्तगू सुन रहे हैं, जैसे डॉक्टर अयूब की बात में आपकी तरफ लेके आना चाहूँगी कि मिनिमम सैलरी सिंध हुकूमत ये चीज़ रख रही थी कि मिनिमम सैलरी बेसिक सैलरी जो है वो हर मुलाजिम की जिस इंडस्ट्री में काम करता है वो 25,000 होनी चाहिए, और इंडस्ट्री की तरफ से उन्हें बड़ी रेजिस्टेंस को फेस भी करना पड़ा, ये हुकूमत कह रही, सूबाई हुकूमत कह रही है। तो आप भी समझते हैं कि सैलरीज भी एक वन ऑफ द मेन फैक्टर्स है जो एक आम आदमी है, एक ऑर्डिनरी बंदा है, उसको बहुत ज़्यादा अपनी ज़रूरतों पे ख्वाहिशों पे कॉम्प्रोमाइज़ करना पड़ता है। और असल मसाइल हमारे ये हैं जी। अभी कराची बड़ा शहर है हमारा, सबसे बड़ा शहर है। आप सिंध की बात कर रही हैं कि जी सिंध हुकूमत ने ये कहा कि 25,000 रुपये सैलरी बड़ी मुनासिब है। मेरे ख्याल में कराची के अंदर 25% लोग ऐसे होंगे जिनके पास अपना घर नहीं, मिनिमम जिनके पास अपना घर नहीं है, और वही लोग हैं जो 20-25 हज़ार रुपये जिनकी आमदन है। मुझे ये बताएं कि वो अपने घर का जो रेंट है वो किस तरह देते होंगे, बिल कैसे अदा करते होंगे, अपने बच्चों को कैसे पढ़ाते होंगे, और अपने जो बाकी मामलात हैं किचन कैसे चलाते होंगे। तो ये मिसमैनेजमेंट है ना। मेरे ख्याल 25,000 रुपये सैलरी कम है। ये इसमें जो आप लोग बात कर रहे हैं ना कि खाली जो मीडिया इस वक्त बड़ा अहम किरदार अदा कर सकता है। मीडिया हमारी एक दर्शगाह है, आप सारे लोगों को साथ लें और खाली इस प्रोग्राम की हद तक ना रहें। इसके लिए मुस्बत पहलू एक मरहला वाइज करें, हर चीज़ को, सारे मसाइल को सामने रखें और वन बाय वन करते हुए हम लोग हल कर सकते हैं इंशाल्लाह। तो ये कोई मुश्किल नहीं है, अल्लाह ताला ने इंसान को सलाहियत दी है। हम अल्लाह ने कहा है मैंने अपने बंदे को अपना नायब पैदा किया है, और बंदों को सलाहियतों से माला माल अल्लाह ने पैदा किया है। जब बैठेंगे, हुकूमतें हमारी नाकाम हो चुकी हुई हैं, हाँ वो कोई भी है, पहले भी हमने देखा, वो भी और अभी भी जो हैं, इसमें जो सही रिसर्चर हैं, थिंकर हैं, जो पॉलिसी मेकर्स हैं, हाँ, पॉलिसी बना रहे हैं, थिंक टैंक हैं जिनके, ठीक है, वो सामने आए और आप फिर इन्हीं हुकूमतों को ऑफर्स करें। मैं आप यकीन करें कि यहाँ पे वो पड़ोसी मुल्क की बात हो रही है, हमारे यहाँ बिजली वो एक दिल्ली की कचहरी होती है, हम अपने पूरे मुल्क के अंदर बिजली फ्री दे सकते हैं। अल्हम्दुलिल्लाह इस काबिल हैं पूरे मुल्क के अंदर, डोमेस्टिक भी और इंडस्ट्रियल भी, इवन ना सिर्फ बिजली बल्कि गैस भी दे सकते हैं, मगर इसके लिए कोई संजीदा तो हो। सही। अच्छा, अब मैं जो है सॉल्यूशंस की तरफ आना चाहूँगी, सॉल्यूशंस की तरफ, हल की तरफ असीं अचणु चाहींदासीं, पंहिंजी डिस्कशन के कुछ ईअं रैप अप कंदासीं असीं।
त हाणे हल छा निकिरे? असांजी इकॉनमी डावांडोल लॻी पई आहे, अनस्टेबलाइज़्ड आहे, हिकु तरफ़ सियासी बहरान बि आहे ऐं टे तरफ़ जेको वॾो मसइलो इन जे करे आम माण्हू फेस करे पियो नाज़रीन, उहो आहे त हू पंहिंजे उनखे उन आम माण्हूअ खे पंहिंजी ख़्वाहिशनि ज़रूरतनि ते वॾे पैमाने ताईं कॉम्प्रोमाइज़ करिणो पवे पियो। सैलरीज़ उन्हनि जूं घटि आहिनि, ॿिया उन्हनि जा जेके ख़र्चा हुजनि था उहे सैलरीज़ खां वधीक हुजनि था, का सेविंग बि न पई थी सघे, कुझु माण्हू लोन वठण ते मजबूर थी वञनि पिया। पर बहरहाल हिकु इनस्टेबिलिटी असांखे नज़र अचे पई। त हाणे सॉल्यूशन छा हुजणु खपे? हुकुमराननि खे छा करणु खपे जो इहे सभु शयूं फिक्स थी वञनि? ऐं एटलीस्ट जेको हिन वक़्तु थी रहियो आहे, ग़रीब माण्हू ग़रीब तर थींदो पियो वञे, अमीर माण्हू अमीर तर थींदो पियो वञे। बिकॉज़ अमीरनि वटि डॉक्टर साहब ज़ाहिर आहे पैसो आहे त हू इन्वेस्ट कनि पिया, ग़रीब माण्हुनि जी का कुझु थिए ई कोन पियो। हाणे लेट्स कम टुवर्ड्स अ सॉल्यूशन छा हुजणु खपे, रेमेडी छा हुजणु खपे? देखिए, सबसे इम्पोर्टेंट चीज़ ये है कि लैक ऑफ कोऑर्डिनेशन है। लैक ऑफ कोऑर्डिनेशन किसके दरमियान? सबसे पहले आप जो प्राइवेट सेक्टर जिसको हम कह रहे हैं, उसमें देखिए दो नुमाइंदे, एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ पाकिस्तान है जो तमाम एम्प्लॉयर्स की फेडरेशन है, और फेडरेशन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ है, ये प्राइवेट सेक्टर को रिप्रेजेंट कर रहे हैं, इंडस्ट्री को रिप्रेजेंट कर रहे हैं। इनका मौक़िफ़ सुने, जो प्रोड्यूसर हैं एग्रीकल्चर्स के उनका मौक़िफ़ सुने, उनके नुमाइंदों को लें, फिर प्रोविंशियल और फेडरल गवर्नमेंट को साथ बिठाएं, पॉलिसी बनाएं इनके मौक़िफ़ सुनने के बाद। और मैं इसको पॉलिसी को बंद कमरे में नहीं, मीडिया को चाहिए बताए लोगों को कि क्या मसला आ रहा है, यानी फार्मर्स को भी पैनल में वो सबको शामिल करना शुरू करें जब वो निश्चित बात कर रहे हैं। एग्जैक्टली, और फिर कोऑर्डिनेशन के जरिए ये बनाएं। देखिए, इकोनॉमिक्स में हमने एक डेवलपमेंट इकोनॉमिक्स में एक चीज़ करते हैं, कैपिटलिज्म का एक तरीका है ट्रिकल डाउन जिसको हम इफेक्ट कहते हैं। अगर इकॉनमी में प्रॉब्लम आती हैं तो जो हायर रिच क्लास है ना, उसके सिर्फ प्रॉफिट कम होते हैं और कुछ नहीं होता, प्रॉफिट कम हो जाते हैं। जो मिडिल क्लासर्स है, मिडिल क्लासर जो है उसकी सेविंग्स ख़त्म हो जाती हैं, जो उसने सेविंग करके रखा है। लेकिन जो लोअर क्लास है उसकी फैमिलीज़ ख़त्म हो जाती हैं, वो फैमिलीज़ को शिफ्ट करते हैं, बच्चा वहाँ चला जाए, मामू के यहाँ चला जाए, वहाँ जाके ये काम करे, एजुकेशन उसको छोड़नी पड़ती है। और हम कहते हैं 1-2 साल की बात है, अभी फ्लड आया ना, हम कहते हैं 1 साल का मसला है, सही हो जाएगा। उस 1-2 साल में जिसमें आप कह रहे थे शॉर्ट टर्म की प्रॉब्लम है, उस 1-2 साल में जिसकी एजुकेशन रुक गई है, वो कंपनसेट पूरी ज़िंदगी नहीं हुआ करती है, नहीं होगा, वो नहीं होती। जो 1-2 साल जॉबलेस रह जाए ना, 1-2 साल जॉबलेस रहने का मतलब होता है इंटायर लाइफ इफेक्टेड हो जाती है, सारी प्लानिंग खत्म हो जाती है। तो हम इसको इन एस्पेक्ट्स को इग्नोर ना करें। और यहाँ पे बल्कि मां इहो बि ऐड करणु चाहींदसि डॉक्टर अयूब, तमामु पैनलिस्ट बि वेठा आहिनि हिन वक़्तु, काफ़ी माण्हू प्रोग्राम बि ॾिसी रहिया हूंदा। असीं जेकॾहिं बोर्ड जी ॻाल्हि कयूं पिया, चलो हिकु ऑर्डिनरी माण्हू ख़्वाहिशूं पंहिंजूं पूरियूं नथो करे सघे, उहा हिकिड़ी जॻह ते ॻाल्हि आहे, पर हुकूमत असीं ॾिसूं त हू प्रोटेक्शन फराहम करण में बि काफ़ी नाकाम वञे पई। असीं ॾिठोसीं त हाणे जेके पंहिंजा फ्लड विक्टिम्स हुया, जेके फ्लड विक्टिम्स हुया अफेक्टेड एरियाज़ मां हिजरत करे जॾहिं उन्हनि खे सेफ पोज़ीशन्स ते हुकूमत उन्हनि खे फैसिलिटेट कयो, त उते बि असां ॾिसूं न इहो सुवालु उथी सघे थो त तव्हां उन्हनि खे पंहिंजो तव्हां एतिरी एराज़नि ते घर ठाहे वेहो था, VIP सिस्टम आहे तव्हांजो, उथो वियो सुठो था। इनफैक्ट पंहिंजे वज़ीर आज़म साहब जी ॻाल्हि करे वठूं, पंहिंजे फॉरेन मिनिस्टर जी ॻाल्हि करे वठूं त हू ॾाढो लेविशिंग दौरनि ते निकितल आहिनि। ज़ाहिर आहे उते ख़र्चो बि पैसो बि त आवाम जो यूज़ थी रहियो आहे न। त तव्हां हाणे बोर्ड आई आहे, तव्हां उन्हनि खे जाती उमरा में छो कोन रहायो, तव्हां हुननि खे बनीगाला में छो एडजस्ट न कयो, तव्हां उन्हनि खे बिलावल हाउस में छो न रहायो, प्रोटेक्शन ॾियण में बि त नाकाम वई आहे हुकूमत। डॉक्टर पाशा सही चई रही आहियां, तव्हां डिसएग्री करे सघो पिया? ऐं सॉल्यूशन जी तरफ़ बि तव्हां खां मूंखे मौक़ो वठणो। सॉल्यूशन ताईं मां ॻाल्हाईंदुसि। जी, पहिरीं त जेकी ॻाल्हि मां सम्झी आहे त सॉल्यूशन तॾहिं थींदो जीअं असां वटि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, ॾाढी लेवल ते हले पियो। इन में असां एतिरो अमाउंट ॾियूं था जंहिंसां हुननि जी प्रॉब्लम सॉल्व त नथा थियनि, पर अगरि इन ई जॻह ते असां हुननि खे माइक्रो फाइनेंसिंग ते को अहिड़ो हुनर जे लाइ ट्रेन कयो वञो जो पंहिंजे पेरनि ते पाण बीह रहनि, हिकिड़ो प्रोग्राम सरसों मारो त हली रहियो आहे डॉक्टर पाशा। जी एहसास वारो उहो बिल्कुलु। अच्छा, ॿियो वरी जेसि ताईं असांजी लेजिस्लेटिव बॉडी में मिडिल क्लास मां माण्हू कोन ईंदा त असां गुड गवर्नेंस कीअं माना करे सघूं था एक्सपेक्ट। त जेसि ताईं असांजा जेके फ्यूडल माइंड सेट आहे उन में चेंज न ईंदो त ओवरऑल ग्रास रूट लेवल ते चेंज कोन ईंदो। दिस इज द मेन रीज़न व्हाट आई फील। अच्छा, उन में उहो तॾहिं थींदो, तव्हां ॾिसो जेके डेवलप्ड कंट्रीज़ जेके बि आहिनि लीडिंग डेवलप्ड कंट्रीज़, उन में जेके लेजिस्लेटिव में माण्हू वेठा आहिनि, दे आर टेक्नोक्रेट्स, दे आर PhDs इन देयर रिस्पेक्टिव मिनिस्ट्रीज़। जेके उन्हनि खे मिनिस्ट्री मिलियूं आहिनि उन में उन्हनि खे हिकिड़ी नॉलेज आहे, हिकिड़ी अगरि वाटर जो आहे त उनखे वाटर ते हिकिड़ो अबूर आहे त उनखे कीअं इरिगेशन सिस्टम हले थो, कीअं एग्रीकल्चर सेक्टर हले थो, उन में हू हिकिड़ो लीडर थी उन्हनि खां कमु वठे थो जेके उनजे हेठां माण्हू आहिनि। हिते असां इहो एक्सपेक्ट नथा करे सघूं। इहा तॾहिं चेंज थींदी जॾहिं असांजा जेके मिनिस्टर जा एडवाइज़र्स आहिनि ऐं एडवाइज़र सां गॾु जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खे अवेयरनेस ॾिनी वञे
ऐं मीडिया पंहिंजो रोल अदा करे त प्रॉपर चेक एंड बैलेंस ते ऐं करप्शन ऐं ॿियनि शयुनि जो को एलिमेंट न हुजे। जॾहिं इहा शइ ओवरऑल कवर थींदी पोइ असां एक्सपेक्ट करे सघूं था त लोअर लेवल ते पब्लिक खे गुड्स ऐं सर्विस मिलंदा। ॿियो हार्वर्ड ट्रिकल डाउन मॉडल जेको आहे त इंडस्ट्रियलिस्ट खे तव्हां वधीक सपोर्ट कयो त हू इंडस्ट्रीज़ लॻाइनि, वधि में वधि इंडस्ट्री उन्हनि खे को बि हर्डल न ॾिनो वञे। जेतिरियूं इंडस्ट्रीज़ लॻंदियूं ओतिरो रोज़गार वधंदो, जेतिरो रोज़गार वधंदो ओतिरी पॉवर्टी डिक्रीज़ थींदी। अयूब खान जे दौर में पाकिस्तान जी इकोनॉमी छो पे बूस्ट कई? अयूब खान उन्हनि खे फ्री हैंड ॾिनो इंडस्ट्रीज़ खे, हार्वर्ड ट्रिकल डाउन मॉडल ते, त बाबा इंडस्ट्रीज़ लॻायो, माण्हू खे रोज़गार मिले, नओ मुल्क आहे उन में फ़ाइदो थींदो वञे। हींअर असां को बि सेंक्शन्स नथा लॻूं, पर जीअं सेंक्शन लॻा, जीअं शयूं लॻियूं, उहे इंडस्ट्रीज़ हली विया ऐं ओवरऑल पोइ असांखे क्राइसिस ॾिठो वियो ऐं पोइ असां IMF जे लोन ते आयासीं ऐं उहो IMF जो लोन हाणे एतिरो त असांजी रूट्स में हली वियो आहे त हर हुकूमत कोई हुकूमत ते इल्ज़ाम हणे थी त हुन ई इल्ज़ाम हुन ई कया रूल्स हलाया, हाणे असां लाइ ई मसइलो थी वियो आहे। त हाणे छो न असां उहे रूट आउट कयूं प्रॉब्लम्स ऐं IMF लोन खे हिकिड़ो दफ़ा ख़तमु करे असां इन्हनि स्टेप्स खे रखूं जेके मां तव्हांखे हींअर वन बाय वन ॿुधाए चुका। ठीक है, पर IMF वारो लोन जो जेको मसलो है वो भी अञा ताईं हले पियो, का क्लियर ॻाल्हि अचे कोन पई साम्हूं। मिर्ज़ा साहब, आखिर में आप क्या कहना चाहेंगे? हम बात करें सॉल्यूशंस की कि सारी इन चीज़ों को स्टेबलाइज कैसे किया जाए, आप क्या समझते हैं बीइंग अ सोशल एक्टिविस्ट एंड रिसर्चर? आज आपका चैनल या इसी तरह कुछ और चैनल्स जो है ना सोशल इश्यूज पे बात कर रहे हैं ना, ये एक बहुत बड़ा मुस्बत पहलू है। ठीक है, तो मेरे ख्याल में जो भी हुकूमत है, सूबाई हुकूमतें, वफाकी हुकूमत, ये ऐलान करें, ये एक फोरम दें, एक प्लेटफॉर्म दें कि जी हमारे मसाइल ये हैं और सारे मसाइल के ऊपर जो लोग एक्सपर्ट्स हैं वो अपनी अपनी सोल्यूशन दें। सही, ठीक है, जामिया किस्म की, और उन सोल्यूशंस को लेके फिर एक्सपर्ट्स बैठें, ठीक है, फिर पॉलिसीज चेंज करें, ठीक है, और यकीनन फिर उससे हमारे रास्ते निकलेंगे, काफ़ी बेहतरी आ सकती है। बहुत शुक्रिया आप तीनों मेहमानों का, वॾी महिरबानी तमाम टिनिन मेहमाननि जी। मिर्ज़ा ज़ियाउल इस्लाम साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। डॉक्टर पाशा, थैंक्स टू यू टू, तव्हां बि ॾाढो मुख़्तलिफ़ शयूं राइटली पॉइंट आउट कयूं सॉल्यूशंस जे हवाले सां बि, या जेके फैक्टर्स अचनि था, जेको असीं पंहिंजो टॉपिक रखियोसीं। डॉक्टर अयूब, तव्हांजी बि वॾी महिरबानी त तव्हां इन अहम मौज़ू जे लाइ टाइम कढियो, पंहिंजी एक्सपर्ट एडवाइस ऐं सजेशंस ॾिनियूं, छा सॉल्यूशंस थी सघनि था। पैनलिस्ट जी गुफ़्तगू मां जेको आम निचोड़ कढियो आहे त सॉल्यूशन छा निकिरी सघे थो, ही जेकी असीं डावाडोल सूरत हाल ॾिसूं पिया, या जेकी असांजी मईशत हिन वक़्तु इनस्टेबल लॻी पई आहे, पॉलिटिकल क्राइसिस आहे मुल्क में, उन जे करे असांजे आम माण्हूअ ते वॾे पैमाने ताईं असरु पवे थो, मुतासिर थिए पियो, मुख़्तलिफ़ शयूं अफोर्ड न करे सघे पियो, जेके ख़ासि करे उन्हनि शयुनि में बुनियादी शयूं शामिलु आहिनि, जंहिंखे असीं घर चई छॾियूं, गाॾी चई छॾियूं, छो त इहे असांजूं हाणे बुनियादी ज़रूरतूं थी वियूं आहिनि। सो लैक ऑफ कोऑर्डिनेशन, जीअं डॉक्टर अयूब बि तव्हांखे ॿुधायो, पंहिंजे पैनलिस्ट या तव्हांखे ॿुधाए थी छॾियां, या हिकिड़ी ॿी बि अॼोके प्रोग्राम मां हिकु सॉल्यूशन निकितो आहे त प्रोड्यूसर्स खे मीडिया खे खपे त हू ऑन बोर्ड वठनि, उन्हनि खे बि पैनल में शामिलु कनि त हू छा सम्झनि पिया, ऐं लेजिस्लेशन में आम माण्हू, जीअं त डॉक्टर पाशा चयो, त उन्हनि खे शामिलु करणु तमामु ज़रूरी आहे, ऐं फ्यूडल माइंड सेट जो बि तब्दील थियणु तमामु ज़रूरी आहे। सो प्रोग्राम खे असीं ख़तमु कंदासीं, उमेद कयूं था त तव्हां बि, असीं कोशिशि कईसीं त को सॉल्यूशन तव्हांखे ॾेई सघिया हूंदा हुआसीं। ऐं नवाब साहब जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी, नवाब तैमूर तालपुर साहब जी, पाण हू हिकु प्रोविंशियल मिनिस्टर आहिनि। सो बहरहाल ॾिसणो पवंदो ईंदड़ ॾींहंनि में छा तब्दीलियूं अचनि थियूं, छा ग़रीब जी ज़िंदगी में का तब्दीली अचे थी या न। सो इहो ज़ाहिर आहे असांखे ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदी त हुकूमत जेको आहे कहिड़ी तरफ़ वञे पई। सो प्रोग्राम हिते असीं ख़तमु कंदासीं, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।